नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठी अहम ख़बर अवां खे ॾियूं अपडेट कंदा हलूं। दुआ ज़हरा केस में अहम अघ भराई थी आहे। जांच ऑफिसर अदालत में पेश थी जवाब जमा कराए छॾियो आहे। जांच ऑफिसर इंकशाफ कंदे चयो आहे त CDR जे मुताबिक़ ज़हीर कराची में मौजूद हुयो। अदालत पारां दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी 19 जुलाई ताईं मुलतवी कई वई आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं। दुआ ज़हरा केस में अहम अघ भराई थी आहे। जांच ऑफिसर अदालत में पेश थी जवाब जमा कराए छॾियो आहे। जांच ऑफिसर इंकशाफ कंदे चयो आहे त CDR जे मुताबिक़ ज़हीर अहमद कराची में मौजूद हुयो। अदालत पारां दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी 19 जुलाई ताईं मुलतवी कई वई। दुआ ज़हरा केस में अहम अघ भराई थी आहे। जांच ऑफिसर अदालत में पेश थी जवाब जमा कराए छॾियो आहे। CDR जे मुताबिक़ ज़हीर कराची में मौजूद हुयो। ॿुधणी 19 जुलाई ताईं मुलतवी कई वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया अदालत पारां ॿुधणी 19 जुलाई ताईं मुलतवी कई वई आहे। दुआ ज़हरा केस में अहम अघ भराई थी आहे। जांच ऑफिसर अदालत में पहुची जवाब जमा कराए छॾियो आहे।